नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोट में खबर ॾींदा हलूं त इस्लाम कोट में पानी जी फिरामी बंद। गॾे गाॾियुनि वारनि जो टायर साढ़े टाउन मोड़ अॻियां एहतजाज धरणो। आरो प्लांट जे ऑपरेटरनि खे पगारूं न मिलण करे ऑपरेटरनि प्लांट बंद करे छॾियो है, जंहिं जे नतीजे में इस्लाम कोट में मिठे पानी जी सप्लाई न थी सघी है। गॾे गाॾियुनि वारनि खे पानी न मिलण करे वेकिरो बंद थी वियो है। फी केन 20 रुपया इस्लाम कोट जे होटलनि ऐं दुकान ते गॾे गाॾियुनि वारनि तरफ़ां वेकिरो कयो पियो वञे। आरो प्लांट खां पानी ख़रीद करे वेकिरो कंदड़ गॾे गाॾियुनि मज़दूरनि समेत आरो प्लांट ऑपरेटर बुखू कटण ते मजबूर है। मुज़ारिन यामीन सुभान उर्स बजीर पप्पू बाबू रहीम विकियो मुश्ताक जुल्फकार बब्बर लंजार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हफ़्ते खां मिठे पानी जी टांकी ते पानी फुटी वञण जे करे बेरोज़गार आहियूं। हिननि चयो त गुज़िरियल 5 महीने खां आरो प्लांट जे मुलाज़िमनि खे पगारूं न मिलण करे हिननि आरो प्लांट बंद करे छॾियो, जंहिं सबबु गरीब मज़दूर गॾे गाॾियुनि वारा बेरोज़गार थी विया आहिनि। जल्द प्लांट खोले पानी जारी कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।